वाहेगुरु 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 वाहेगुरु। ओम श्री वाहेगुरु साहिब जियो। सलोक मिलाती जा धन गुरु अमरदास साहिब जी। सफल आपकी सेवा कयो मेरे सदाई। मूरख होवे मूरख होवे सो सुने मूरख का कहना। मूरख के क्या लक्षण है, क्या मूरख का करना। मूरख ओए जी मुगध है अहंकारे मरना। एत कमाने सदा दुख दुख ही में रहना। अत प्यारा पवे खू क्यों संजम करना। गुरमुखो वेसो करे विचार ओए अल्प तो रहना। सतनाम श्री हर नाम जपे आप उधरे उस पीछे डूबदे भी तरना। नानक ज्योतिष बावे सो करे जो देवे सो सेना। गुरु प्यारी साध संगत जी प्रेम सां जपो सतनाम श्री हर। अज जी बाणी आहे टी पातशाही धन गुरु अमरदास साहिब जी। मूरख होवे सो सुने मूरख का कहना। धन गुरु अमरदास साहिब जी जब संगत सां गॾु विराजमान हुया त ओॾी महिल कुछ संगत धन गुरु अमरदास साहिब जी ते गति ते वेहण जो विरोध कनि पिया, हुनजे खिलाफ ॻाल्हाइनि पिया ऐं संगत खे बरगलाइनि पिया। धन गुरु अमरदास साहिबनि चयो भई मां पाण गद्दी ते न वेठो आहियां, मूंखे सतगुरुनि पाण विहारियो आहे। धन गुरु अंगद देव महाराज मूंखे पाण विहारियो आहे। त ओॾी महिल धन गुरु अमरदास साहिब वचन कढियो, मूरख होवे सो सुने मूरख का कहना। कोई मूरख ई हूंदो जेको मूर्खनि जी ॻाल्हि खे ध्यान ॾेई ॿुधंदो। इहा मूर्ख जी निशानी हूंदी आहे जो बरोबर मूर्ख सां संग बि कंदा आहिनि ऐं बरोबर हुनजे चवण ते बि हलंदा आहिनि, बरोबर हुनजो ॿुधंदा बि आहिनि। मूरख होवे सो सुने मूरख का कहना। मूरख के क्या लक्षण होए, क्या मूरख का कहना। मूर्खनि जो लक्षण बि कहिड़ो हूंदो आहे। हो कंहिंखे ॾिसी बर्दाश्त न कंदा आहिनि। सॼो ॾींहुं लालच भरियल पईंदी आहे मन में, लोभ सॼो ॾींहुं हूंदो आहे ऐं हर कंहिंखे किराइण जी कोशिशि कंदो आहे, कंहिंखे बर्दाश्त न कंदो आहे। कोई केतिरो बि सुठो कार्य करे लेकिन हुन मां बि ग़लती कंदो आहे ऐं जेको कोई केतिरो बि ग़लति कार्य करे हुनजी तारीफ़ बि कंदो आहे। यानी मूर्ख खे कॾहिं बि सुठो कमु बिल्कुलु बि न वणंदो आहे। त गुरु महाराजनि धन गुरु अमरदास साहिब संगत जे विच में जेके गुरु महाराजनि खे तकलीफ़ ॾियण जी कोशिशि कनि पिया, संगत खे बरगलाइनि पिया, धन गुरु अमरदास साहिब ने वचन कढियो, अत प्यारा पवे को क्या संजम करणु। मूर्ख त पाण पंहिंजे पाण खे ग़लति राह ते विझे थो ऐं जेको हुन सां गॾु हुनजी ॻाल्हियूं ॿुधे थो हुनजी राह ते हले थो उहो बि खूह में पवे थो। गुरुमुख होवे सो करे वीचार। हिते गुरु महाराजनि गुरुमुखनि खे आसीस बख़्शिश कई कि जेको गुरुमुख हूंदो आहे न उहो सहज धीरज सां कार्य कंदो आहे ऐं सुठे व्यक्तियुनि सां, सुठे लक्षण वारे व्यक्तियुनि सां संग कंदो आहे, कॾहिं बि मूर्खनि सां ॻाल्हाइण बि पसंदि न कंदो आहे। गुरुमुख होवे सो करे वीचार ओए अल्पतो रहना। अल्पतो माना
हमेशा सुठन जो संग कंदो आहे। आखिरी वाणी, हर नाम जपे आप उतरे उस पिछे डुबदे भी तरणा। गुरमुख व्यक्ति कॾहिं भी पाण खे ग़लति राह न ॾेखारींदो। भली थोड़ी समय लाइ असांखे कोड़ो लॻंदो, लेकिन पंहिंजे लाइ कॾहिं भी अहित में न वेंदो। इन करे गुरमुख होवे सो करे वीचार, नानक जोत भावे सो करे जोति सणा। गुरु महाराज आखिरी वाणी शब्द बख्शिश कयो कि असां उन मूर्खनि खां हमेशा परे रहूं जेको पाण भी एॾी ग़लति राह ते हलनि था ऐं असांखे राह ते वठी वञनि था। बोल गुरु नानक देव की।